आयो हुउसि पर दोस्त जी महिरबानी। सईद जे बारे में आउं सम्झां थो त जेतिरे क़दुरु असांजो हिकिड़ो तालुक़ु आहे उहो दोस्ती जो तालुक़ु पहिरियां जो आहे, शाइरी जो तालुक़ु बाद जो आहे, ऐं उनखां बाद में बि वरी हिकिड़ो वेझो गहराइप जो तालुक़ु आहे दोस्तीअ जो। त उनजे करे जेकॾहिं सईद ते ॻाल्हाइजे त तमामु घणो कुझु आहे ऐं उनजी शाइरी जेका आहे कि असां तव्हां सभिनी खे जोड़े रखे थी उहा शाइरी आहे। शाइरी हक़ीक़त में अहिड़ी रात आहे जेका आम कंहिं बि उन में सिख्या घर में कोन थी मिली सघे। कंहिं बि तव्हां को बि ट्रेनिंग इंस्टीट्यूट खोलियो उन में शाइर पैदा नथो थी सघे। इहो शाइर जो ई कमाल आहे, उनजी वुसत आहे, उनजे ख़्यालनि जी वुसत आहे। जीअं शायद सईद लिखियो आहे जेको नैण सफ़र में शुरू वारे किताब में अथसि त जीवन छा आहे फ़न छा आहे। इहा हिकिड़ी अहिड़ी उॾाम आहे उनजी जंहिं तमामु वॾनि शाइरनि खे बि हिन तरफ़ मुतवजह कयो। न त सईद जो हल्को जेकॾहिं ॾिसिजे त उहो एॾो वॾनि शाइरनि सां उथण वेहण जो कोन हुयो। उनजो हल्को इहो ई हुयो जेको तव्हांजे साम्हूं आहे, जेको कासिम केहर आहे, जेको यामीन बलोच आहे, ऐं जेको सुहिसान सूमर हो, जान मोहम्मद लोहर ऐं ॿिया कुझु दोस्त या लाड़काणे जो जेको बि असांजो कुझु अदबी हल्को। पर उहो माण्हू केॾी पीड़ा भोगे थो समाज में, हिकिड़ो मशहूरु माण्हू, ऐं असां उहा पीड़ा उन्हनि जी ॾिठी बि शाइरीअ में त ज़ाहिर आहे अहसास हुनजा, पर उनजे लाइ जॾहिं उनजो एतिरी तकलीफ़ हुनखे हिन बीमारीअ वारे दौर में शायदि न थी हूंदी जेतिरी तकलीफ़ उन वक़्त में हुनखे थी जॾहिं हू रक्शो हलाईंदो शहर में। ऐं उन दौरान हुनजी जेका हिकिड़ी कैफ़ियत हूंदी, हिकिड़ो कलाकार माण्हू, हिकिड़ो हसास माण्हू, उनजे लाइ घणियूं शयूं आहिनि। ऐं आउं सम्झां थो त सईद पंहिंजी ज़िंदगी सफल गुज़ारी। हुनजे ईअं न चइजे त हुनजी को सो ज़िंदगी अजाई वई। हुनजी शाइरी जा किताब, हुनजो लिखणु, हुनजी दात, इवन हुनजो इश्क, इन्हनि सभिनी शयुनि ते हाणे छो त मुस्तक़बिल में शाइरनि जा अदीबनि जा जेके तख़लीक़ हुई ज़हन में रहंदियूं, उन्हनि जी आउं सम्झां थो ज़ाती ज़िंदगी बि बहस हेठि अचे थी, पर उहा एतिरी घटि थी अचे जो अॻियां हली उनजी दात अचे थी।